ॿी सां ख़बर शेयर कंदासीं। PDM पारां मालाकंड जे इलाइक़े बटखेला में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। जलसे में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि शिरकत कंदो। मां त अहम ख़बर पहुचायूं पिया। PDM पारां मालाकंड जे इलाइक़े बटखेला में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। जलसे में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शिरकत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी सखा कोट में रैली खे ख़िताबु कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सभई गॾिजी कठपुतली राज जो ख़ात्मो आणींदासीं। अहम ख़बर आया ताईं पहुचायूं पिया। PDM तरफ़ां मालाकंड जे इलाइक़े बटखेला में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सभई गॾिजी कठपुतली हुकूमत जो ख़ात्मो आणींदासीं। हुकूमत जे उबते ॻणप शुरू थी चुकी आहे। अहम ख़बर आया ताईं पहुचायूं पिया। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सभई गॾिजी कठपुतली राज जो ख़ात्मो आणींदासीं। हुकूमत जी उबती ॻणप शुरू थी चुकी आहे। असां PDM सां गॾु आहियूं। ईंदड़ हिकमत अमली सभिनी जे साम्हूं रखंदासीं।